खुशखबरी वॾे वज़ीर समूरन खातनि में 1 खां 4 ग्रेड ताईं नयुनि भर्तियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिलेक्शन कमेटीज़ ज़रिए नयूं भर्तियूं कराइण लाइ इश्तिहार जारी करण जूं हिदायतूं। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरन खातनि में ख़ाली थियल जायुनि ते तय थियल कोटा सूदो ॿियनि मयारनि तहत यूनियन काउंसिल्स, तालका ऐं डिस्ट्रिक्ट ऑफिसिस में भर्तियूं कयूं वञनि। अगूणे आमर परवेज़ मुशर्रफ खे 5 भेरा फाहीअ जी सज़ा ॿुधाईंदड़ ख़ुसूसी अदालती गैर आइनी ऐं गैर कानूनी करार। लाहौर हाईकोर्ट ख़ुसूसी अदालत ख़िलाफ़ परवेज़ मुशर्रफ जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे चयो आहे त संगीन गद्दारी केस दाख़िल करण ऐं ख़ुसूसी अदालत जी जोड़ जक लाइ कानूनी घुर्जूं पूरियूं न कयूं वयूं। अदालत जवाबदार जी गैर मौजूदगीअ में ट्रायल खे गैर इस्लामी, गैर कानूनी ऐं गैर आइनी करार ॾींदे चयो आहे त 18 तरमीम तहत आइन जे आर्टिकल 6 में कयल तरमीम माज़ीअ जे क़दमनि ते लागू ई नथी थिए। लाहौर हाईकोर्ट आइन ऐं कानून तहत फ़ैसिलो ॾिनो आहे। अगूणे आमर परवेज़ मुशर्रफ अदालती फ़ैसिले ते ख़ुशी ज़ाहिर कंदे चयो आहे त अदालत फ़ैसिलो सुठो ॾिनो आहे, हाणे तबियत ठीक थी रही आहे। बयान में परवेज़ मुशर्रफ तरफ़ां अवाम खे जल्द सेहतियाबी लाइ दुआ जी अपील। हमारी जानिब से किए गए तमाम वादे जो हैं वो हमें याद है और उस पर हम अमल कर चुके हैं ऑलरेडी। खालिद भाई ने भी अपनी ख्वाहिश काबीना से अलहदगी का इजहार कर दिया है और अभी तक वो गवर्नर से जबरदस्त काम कर रहे हैं, बिल्कुल कोई उनकी तब्दीली का इम्कान नहीं है। पीटीआई सरकार जी पार्लियामेंट में अददी हिमायत जारी रहंदी। मुत्तहिदा पाकिस्तान जे सरबराह ख़ालिद मक़बूल सिद्दीकी वफ़ाक़ी वज़ारत तां इस्तीफ़ा वापस वठण खां इनकार करे छॾियो। बहादुराबाद में मुत्तहिदा अॻुवाणनि सां मुलाक़ात खां पोइ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त ॿिन्ही पार्टीज़ में कराची लाइ गॾिजी कमु करण ते इत्तिफ़ाक़ आहे। 162 अरब रुपयनि जे मंसूबनि मां हर हिक ते ब्रीफिंग ॾींदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात ऐं रत ॼमाईंदड़ सीउ माण्हुनि खे लिपूड़े छॾियो। सखर में बरसात दौरान घर ड्रहण सबबि नींगरी दॿिजी फौत, हिकी कुटुंब जा 7 भाती ज़ख़्मी। साले भरिसां कुकड़ियुनि जो फार्म बि ड्रही पट पइजी वियो। लाड़काणो, सखर, खैरपुर, दादू, मेहड़, कंबर शहदादपुर, नसीराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो, माण्हू घरनि ताईं महदूद। सयाहती माॻ गोरख पहाड़ी ते पारो किरण बैदि पाणी बर्फ़ थी वियो। बलोचिस्तान में बर्फ़बारी ऐं तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। सूबे जे केतिरनि ई शहरनि जो ज़मीनी राब्तो काटा, कोयटा, ज़ियारत, किला सैफुल्ला, हरनाई, बोलान ऐं ॿियनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे नतीजे में 15 ॼणा फ़ौत। केतिराई माण्हू बर्फ़बारी ऐं बरसात मुतासिर इलाइक़नि में फाथल। रेस्क्यू ऑपरेशन बि जारी। दौड़ भरिसां हैबरी वारे इलाइक़े में हाई स्कूल टीचर मुक़रर न थियण ते रहवासियुनि एहतजाज तौरु ॿारनि खे पोलियो जा फोड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। पोलियो टीम वापसि। रहवासियुनि चयो आहे त स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण करे सवें ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। संदनि तालीम जारी रखण लाइ उस्ताद जी मुक़ररीअ खां पोइ ॿारनि खे पोलियो जा फोड़ा पीआरिया वेंदा। कोटड़ी में हथियारबंदन ACUP अॻुवाण मुमताज़ गोरड़ खे क़त्ल करे छॾियो। पुलिस तरफ़ां वाक़ियो ज़ाती दुश्मनीअ जो नतीजो करार। मुमताज़ गोरड़ जे वारसनि चयो आहे त संदसि पुट 4 महीना अॻु मेहड़ में पसंदि जी शादी कई। नारी जे वारसनि खेसि क़त्ल कयो आहे। बांदी भरिसां तेज़ रफ़्तार कार जो बीठल कार खे ज़ोरदार टक्कर। जमायत इस्लामी जा अॻुवाण अज़ीम बलोच, इरफान बदर लाखो ऐं गुलाम रसूल आराइन फौत। 3 अॻुवाण मेहराबपुर में ताज़ियत करे वापसि वञी रहिया हुआ त गाॾी सां हादसो पेश आयो। ऐं नवाबशाह भरिसां पुलिस जी गाॾी टायर बर्स्ट थियण सबबि कल्टी थी पई। 2 औरत अहलकारनि सूदो 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस पार्टी नवाबशाह खां जाम साहब वञी रही हुई त हादसो पेश आयो।